अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टॉप इशू में मां रियाज़ अहमद सोरियानी। नाज़रीन, असांजे मुआशरे में काफ़ी अहिड़ियूं रस्मूं ऐं रीतियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे करे उन जे लोकल एरियाज़ में उन जा तमामु नाकारी असरात पवंदा आहिनि। क़बाइली जहिड़ा बि उन्हनि मां हिकु आहे जंहिंजे करे उतां जा जेके इलाइक़े में रहंदड़ माण्हू आहिनि उन समेत उतां जी मईशियत बि बुरी तरह मुतासिर थिए थी। हिन मुआशरे में काफ़ी अहिड़ा किरदार हूंदा आहिनि जेके बुराइनि या जेके कुदियूं रस्मूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करणु या उन्हनि खे सुलझाइण लाइ पंहिंजो अहम किरदारु अदा कंदा आहिनि, चाहे उन जो कहिड़े बि मतिलबु कहिड़े बि हुन सां तालुक़ु हुजे। इन किरदारनि मां अॼु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि सरदारज़ादा मीर ज़ुबैर ख़ान जखराणी, जंहिं क़बाइली जहिड़नि खे ख़तमु कराइण या रोकराइण या उन्हनि जो हल कराइण लाइ तमामु घणा जेको आहे क़दम खयां आहिनि ऐं कोशिशि करे रहिया आहिनि। मीर ज़ुबैर ख़ान, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। जी, तव्हांजी वॾी महिरबानी सर। असांखे काफ़ी ॾिसण में आयो आहे त ख़ासि करे असांजी सिंध में जेके क़बाइली जहिड़ा आहिनि उत्तर सिंध में, उन हवाले सां असांजे जेकाबाद में बि काफ़ी क़बाइली जहिड़ा हलंदड़ आहिनि जिन खे ख़तमु करण लाइ तव्हां किरदारु अदा कयो था। असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा तव्हां कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? जी साईं, बिल्कुलु। सभ खां पहिरियों त मां इहो चवंदुमि, जेको क़बाइली तकरार आहे हिकु इहो सिंध जो वॾो नासूर मसइलो आहे ऐं सिंध में ॾिसजे त शिकारपुर पहिरें नंबर ते आहे, जेका क़बाइली तकरार जे निस्बत सां ॾिसजे त पहिरें नंबर ते आहे। शिकारपुर खां पोइ जेकाबाद ॿिए नंबर ते ज़िलो आहे जिते क़बाइली तकरार वधि में वधि हिते हलनि था। ऐं जेकाबाद ज़िले में ॻड़ी खैरो वाहिद तालुको आहे जिथे मोर देन 30 क़बाइली तकरार हलनि था, जंहिंमें उढो जखराणी आहे, चाचड़ मलगाणी आहे, जखराणी जे पंहिंजे धुरनि में सनानी, गुलवाणी, रोज़राणी अहिड़ा खोड़ पान में पाड़ा आहिनि जेका मतिलबु डेली बेसिस ते इहा जहिड़ा हलनि था, फायरिंग वग़ैरह थियनि था, इहा जहिड़ा हलनि था। त असल में मुंहिंजो जेको कोशिशि हूंदो आहे धुरनि जे वञण जे लाइ, त मां इहो न ॾिसंदो आहियां कहिड़े क़ौम जो आहे, कहिड़े ज़ात जो आहे। मूंखां जेतिरो कोशिशि थींदो आहे मां धुरनि ॾे वेंदो आहियां ऐं कोशिशि जेतिरो थी सघंदो त उन्हनि खे जहिड़े खे टाराइण जी कोशिशि कंदो आहे, पर जहिड़ो न थिए कंहिं न कंहिं तरीक़े सां मसइलो हल थी वञे। तव्हांजे इन स्टेप सां को मतिलबु अहम पेशरफ़ थी आहे? कुझु अहिड़ा आहिनि जेके तकरार ख़तमु थिया हुजनि या उन्हनि में कुझु घटिताई आई हुजे? अल्हम्दुलिल्लाह जेको कोशिशि कयोसीं, जेका मुंहिंजी अप्रोच जिथे हुई उते वियासीं मिनत मेड़ जे काफ़िले सां, संगत साथी अहल बैत सैयद ज़ा बि गॾु हुया असां सां, खोड़ इलाइक़े जा मोतबर बि हुआ, खोड़नि खे क़ाइल करे आयासीं। खोड़ अहिड़ा मसइला हुया जेका जंग जे लाइ तयारु हुया, उन्हनि खे जंगबंदी ते राज़ी कयोसीं, बाबा कंहिं चङे मोतबर जे लाइ बीहो, टाइम वठो, तव्हां सोच कयो। अहिड़ा खोड़ मेड़नि मिनत में वियासीं, उन्हनि खे राज़ी करण में कामयाबु खोड़ हद तक थिया असां। तव्हां छा था सम्झो? तव्हांजे ख़्याल में तव्हां ज़ाहिरा पढ़ियल लिखियल आहियो, तमामु सुठो तालीम याफ़्ता, सुठनि इदारनि मां तव्हां तालीम हासिलु कई आहे। इन हवाले सां तव्हां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा त इन्हनि जो मेन काज़ छा आहे? मतिलबु इहे शुरू छो था थियनि ऐं इन्हनि जी ॾिठो वियो आहे त जेके बि जहिड़ा शुरू थियनि था उन्हनि खे तमामु घणो वक़्तु लॻे थो हल थियण में। बिल्कुलु साईं, मां तव्हांखे ॿुधायां, जेको क़बाइली तकरार आहे इन में असां वॾा नुक़सान हासिलु कयूं था। अहिड़ा नुक़सान असां कयूं था, सभ खां पहिरियों असां कुंदर जवान पंहिंजा ज़ाया करे छॾूं था ऐं खोड़ अहिड़ा जीजल मायूं आहिनि जंहिंजा झोली ख़ाली थी पवनि था। खोड़ अहिड़ा पीउ आहिनि, वालिदनि, जंहिंजो हिकिड़ो अरमान हूंदो आहे मां पंहिंजे पुट खे पढ़ायां, वॾो माण्हू करां, ऑफिसर करां। कंहिंजो अरमान हूंदो आहे मां डॉक्टर कयां पंहिंजे पुट खे, चाहे ग़रीब हुजे अमीर हुजे, हर कंहिंजो ख़्वाहिश हूंदो आहे मूंखां वधीक मुंहिंजो पुटु स्टेप खणे। त खोड़ पीउनि जा जेका अरमान, उन्हनि जा ख़्वाब हूंदा आहिनि, उहा अधूरा थी पवंदा आहिनि। उन्हनि जो ख़्वाहिश हूंदो आहे त मां पंहिंजे पुटनि जे हथ में मेहंदी ॾिसां, उन्हनि जो सेज सजायां, पर अफ़सोस सां चवणो थो पए उन पीउनि जो अरमान अधूरो थी वञे थो। उन पोइ पीउ जेको आहे पंहिंजे कंधनि सां उनजो जनाज़ो खणे थो। खोड़ अहिड़ा यतीम ॿार आहिनि जंहिंजो मुस्तक़बिल सफ़ा ख़तमु डैमेज थी वञे थो ऐं खोड़ अहिड़ा नौजवान बेवायूं आहिनि, उहो बेवा थी वञे था इन जहिड़नि जे करे। अच्छा, न तव्हां इहो ॿुधायो जो कारण छा? इहे छो मतिलबु लॉन्ग टर्म लाइ इहे हलंदा ई रहनि था, मतिलबु उनजो हल नज़र नथो अचे? साईं बिल्कुलु, इन में सभ खां पहिरियों लैक ऑफ एजुकेशन। एजुकेशन में ॿई तालीम, दीनी तालीम हुजे ऐं दुनियावी तालीम, इन जी ॾाढी कमी आहे साईं, जंहिंजे करे इहा जहिड़ा हलनि था। ऐं तव्हां ॾिसो साईं जंहिंजी नंढे नंढे मसइलनि ते इहा जहिड़ा थियनि था। जीअं हाणे उढो जखराणी जो तकरार आहे, हिकिड़ो क्रिकेट नो बॉल ते जेको थियो आहे, अॼु उनजे करे मतिलबु कम अज़ कम 12-13 खून थी चुका आहिनि। त हिकिड़े नंढी मसइले ते ऐं असांजे इलाइक़े में नंढड़े मसइलनि ते अगरि तव्हां
इन ते रोशनी विझो तव्हां वॾे वॾे झेड़ा थियनि था अगरि तव्हां उन्हनि जे डेप्थ में वञो तव्हांखे ख़बर छा पवंदो अन जी चोरी पाणी जे वारे जी चोरी बन्ने ते चोरी मेंह जी चोरी घर जे भिक मां टेप हलाईंदे तूं छो टपे मतिलबु नंढे नंढे ॻाल्हियुनि तां इहा झेड़ा वधी वॾा अहिड़ा झेड़ा थियनि था जंहिंजा मतिलबु 50 खूननि खां बि वधीक अहिड़ा खून थी वञनि था। अच्छा तव्हां इहो ॿुधायो त सिर्फ़ु हर जॻह ते हुकूमत या इंतिज़ामिया जी ज़िमेदारी न हूंदी आहे त कंहिं बि मतिलबु किराइम या कंहिं अहिड़ी रीतियुनि खे ख़तमु कराए सघिजे जंहिंसां नुक़सानु न थिए। छा तव्हां नथा सम्झो त उतां इलाइक़े जे सरदारनि वॾेरनि या उतां लोकेलिटीज़ जो इहा ज़िमेदारी न आहे त उन्हनि खे ख़तमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करनि? जीअं त असांखे ॾिसणु शर्म जी ॻाल्हि आहे असां अगरि डेप्थ में वञूं त असांखे ख़बर इहो पए थो त छा माल भेली वधीक नुक़सानु आहे या पोइ कुंदर जवान जी ज़िंदगी उहो वधीक नुक़सानु आहे। छा अन जो चोरी वधीक नुक़सानु आहे या पोइ वकीलनि ऐं पुलिसनि जे ख़र्चनि में असां पऊं था या उहो वधीक नुक़सानु आहे। छा पाणी जी चोरी वधीक नुक़सानु आहे या पोइ जेका असांजा वाटर आहिनि उहा जेका पाणी ते झेड़ो हूंदो आहे उहो बंदि थी वञनि था उनजे करे ज़मीनूं असांजा गैराबा थी वञनि था या उहो वधीक नुक़सानु आहे। ऐं रस्ते ते गुज़रण जो जे करे असांजो इज़त ऐं असांजो इज़त मजरू थिए थो या उहो वधीक नुक़सानु आहे जॾहिं पुलिस झेड़नि जे करे जॾहिं पुलिस असांजी चादर ऐं चार दीवारी खे पामाल करे असांजे तक़दुस खे पामाल करे अचे थी असांजे घरनि में ॿारनि में उहो इज़त मजरू करे थो उहो वधीक नुक़सानु आहे या रस्ते ते गुज़रणु इहो वधीक नुक़सानु आहे। सही चओ था। अगरि तव्हां धुरनि ॾे वञी तव्हां खां जवाबु वठो त बाबा कहिड़ो वधीक नुक़सानु आहे यकीननि मां ॿुधाए सघां थो अदा यकीन कर उन्हनि वटि को जवाबु न आहे छो जो उन्हनि जो जवाबु हिकिड़ो ई आहे अना ऐं जाहिलियत। अच्छा इहो ॿुधाइजो त जिते हुकूमत जी ज़िमेदारी उन सां गॾोगॾु लोकेलिटीज़ ऐं वॾेरा या सरदार उन्हनि जी ज़िमेदारी न आहे त इन झेड़नि खे ख़तमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि? साईं सभ खां पहिरियों मां चवंदुमि पुलिस कमांडर आहे कानून आहे उहो सरदार हुजे कहिड़ो बि इदारो हुजे उनखां कानून सभ खां वधीक बालातर आहे। पुलिस खे खपे छो जो साईं तव्हां माज़ी में ॾिसो शिकारपुर ज़िले में SP साहब हुयो नासिर साहब उन बाक़ाइदा धुरनि खे घुराई अल्टीमेटम ॾिनई त बाबा ख़ैरु कयो था न त मां वॾे में वॾो ऑपरेशन कंदो तव्हांखे ॿधंदुमि त जंहिंजे नतीजे में खोड़ अहिड़ा ख़ैरु थी पिया आहे उनजे दौर में शिकारपुर में। ऐं असां उमेदु था कयूं बशीर भाई साहब इंतिहाई क़ाबिल माण्हू आहिनि ऐं शुरू में कोशिशि वरिता हुया साईं हाणे बि असां अपील कयूं था त कोशिशि करनि त इहा बिल्कुलु मसइला हल थी सघनि था बजाए पुलिस एक्शन करे उन धुरनि खे गिरफ़्तार करे बजाए जॾहिं वञनि था कोऑपरेशन धुरनि खे ख़ुशि न करे कंहिंजा घर ड्राए अचनि था कंहिंखे छा बाबा उन अगरि तव्हांखे एॾो आहे त तव्हां प्रॉपर तरीक़े सां नॉमिनेट माण्हुनि खे वठो गिरफ़्तार कयो ऐं मजबूर कयो उन्हनि खे बाक़ाइदा बि सियासी असर रसूख़ हले थो न सिर्फ़ु मतिलबु मां चवण जो मतिलबु इहो आहे त जेतिरे ताईं सभु मिली करे न बिल्कुलु मां इहो सम्झां थो साईं सियासतदान पुलिस सरदार इलाइक़े जा मोतबर आहिनि उहा वेहनि मां चवां थो कहिड़ो मसइलो हल नथो थी सघे थो अगरि चवंदा आहिनि जॾहिं तव्हांजो नियत आहिनि त अल्लाह ताला पाण ई रस्तो तव्हांखे ॾेखारे छॾींदो आहे तव्हांखे रस्तो अल्लाह ताला पैदा कंदो तव्हांजे लाइ उहे रस्ता कढंदो त असां चऊं था अगरि सियासतदान आहे तव्हां ॾिसो था त सियासतदान हिकु वोट जे लाइ असांजा हितां जा मुंतख़ब MNA आहिनि MP आहिनि हिकु वोट जे लाइ असांजा माण्हू टायरां घिसाइनि था ॻोठ में वञी बाबा हिकु महिरबानी करे इलेक्शन अचनि था त असांखे वोट ॾियो त तव्हां ॾिसो अगरि हिकु वोट जे लाइ वञी सघनि था त इंसान जे बचण जे लाइ छो नथा वञनि जीअं क़ुर जी हिकु आयत जी मफ़हूम आहे की इंसान बचाइणु ईअं त जीअं तव्हां इंसानियत बचायो त मां बि इहो अपील कंदुमि सियासतदाननि खे बि बाबा तव्हां जॾहिं हिकु वोट जे लाइ वञी सघो था ॻोठ वञो था घर वञो था त महिरबानी करे धुरनि ॾे वञो तव्हां वञो बिल्कुलु मुतमिन थी वेंदा ठीकु आहे। ऐं सरदारनि खे बि मां इहो चवंदुमि त सरदार घणे भाङे पंहिंजी कोशिशि करनि था मां सरदार पंहिंजे सिंसियर आहिनि हा थी सघे थो अहिड़ा पंजे वांगुरु बराबरि बि न आहिनि सरदार किथे कोताही थी सघे थो सरदारनि खे पंहिंजी मुफ़ाद बि हुजे अॻिते लाइ त उन्हनि खे रोके सघनि था न बाबा हाणे जेको जहिड़ो थियो या जेतिरो नुक़सानु थियो अॻिते जे लाइ वेही ॻाल्हायूं था ॻाल्हियूं थींदियूं वधीक नुक़सानु न थिए उन लाइ सरदार अहम किरदारु अदा करे सघनि जी साईं सरदार कोशिशि करनि था सरदार मेड़ बि था ऐं साईं हाणे ॾिसो असांजे क़ौम में ई जहिड़ो थियो ख़ैर बि थियो चटी बि वरितई क़ुराननि ते ख़ैरु थियो साल खां पोइ वञी धुरनि खे 3 गभरू जवान हुन मारे छॾिया त उन्हनि खे हाणे सरदार छा करे सरदार पंहिंजो वस करनि था साईं कोशिशि करनि था साईं त असां चऊं था अहिड़े माण्हुनि खे सज़ा मिले जे ॿिया माण्हू अहिड़ा क़दम न खणनि ऐं भणकड़ी न करनि फ़ैसिलनि जा ऐं साईं फ़ैसिला हिकु त नथा बीहनि इन जा खोड़ रीज़न बि आहिनि उन मां हिकु वॾो रीज़न इहो आहे जॾहिं सरदार साहिबु फ़ैसिला करनि था
उनखां पोइ जेको मुआवज़ो आहे न उहो उन माण्हू खे मिले नथो। 10 में विया, जीअं बाक़ी 10 परे उनमें 10 थी विया, एडजस्ट थी विया, जेको बाबा हो चवंदो मां मुतासिर थियल आहियां, मुतासिर खे पंहिंजो उहो कंपनसेशन जेको ॾियणु खपे उहो नथो मिले साईं। त उनजे करे पोइ झेड़नि जा भनकड़ी थियनि था, फैसलनि जा भनकड़ी थिए, पोइ इहा झेड़ा वरी स्टार्ट थी वञनि। इहो बि हिकु मेन कारण नज़र अचे थो त वाक़ई जेका दौर मुतासिर थिए थी या जेको ख़ानदान या घर जेको मुतासिर थिए थो उन खे बि मुआवज़ो मिलणु घुरिजे। बिल्कुलु साईं। अच्छा, तव्हां इहो ॿुधायो त जिते इन जा ॿिया काफ़ी मतिलबु असरात थियनि था क़बाइली जहिड़नि जा, उते क्राइम जो रेशो बि वधी वञे। बिल्कुलु साईं, जीअं ॾिसो था न हुनजो हर सिस्टम बंदि थी वञे थो, हुनजा ज़मीन ग़ैराबाद थी वञे था, पोइ उन्हनि खे हथियार ऑलरेडी आहिनि साईं। उहो पंहिंजो हर शइ जमा पूंजी विकिणी उहो हथियार वठनि था माण्हू झेड़नि जे लाइ, पंहिंजो जेको बचत आहिनि, इवन के पंहिंजे मां चवां थो ॿारनि जा सोन बि विकिणी उहो पंहिंजो हथियार वठनि था, उहो चवनि था पंहिंजे दफ़ा जे लाइ वठूं था। पोइ इन जे आड़ में छा था करनि, ॿियो कोई आहे न ईज़ी अप्रोच, उन्हनि ते छा आहे कानून जी कमी आहे न, तॾहिं ते जंग थियनि था। अगरि कानून जे एॾा झेड़ा छो ॿिए जाइ ते छो नथा थियनि, मतिलबु इंटीरियर खां ॿाहिरि वञो छो एतिरा झेड़ा नथा थियनि, छो असांजे शिकारपुर ज़िले जेका ॿार तालीम बि आहे, लेक ऑफ एजुकेशन, बिल्कुलु तालीम जी घणी कमी आहे, स्कूल न आहिनि, उते फैसिलिटी न आहिनि जो ॿार पढ़नि, उन्हनि खे शऊर अचे त बाबा इहो असांजे लाइ ख़राबु शइ आहे। त ऐं पोइ माण्हू छा था करनि साईं, उन्हनि जो अप्रोच इहो पियो थिए त वञी ॾोह करनि था, पंहिंजो पेट पालनि था, ॿियो कोई उन्हनि खे ज़राई आमदन थिए नथो। पोइ छा कनि था, रस्तनि ते अचनि था, मोटर साइकिल फुर करनि था, गाॾी फुर करनि था, कंहिंजो अन जो ट्रैक्टर फुर करनि था, इहो करे उन्हनि जे करे इहो सॼो सिस्टम थिए थो। त हिकिड़े माण्हुनि आम माण्हुनि जे ज़हननि में इहो हूंदो आहे त जेके वॾेरा आहिनि या जेके पंहिंजे क़बीले चङा मुड़ुस आहिनि उहे न चाहींदा आहिनि त उन्हनि जा जेके हेठियां माण्हू आहिनि या उन्हनि जो जेको राज आहे उहो तालीम हासिलु करे ऐं उन्हनि जे साम्हूं अचे। तव्हां छा था सम्झो इन में केतिरी? साईं, मां जेको ॾिसां थो हिन दौर में मां नथो सम्झां को अहिड़ो सरदार, अॼु तव्हां सभु सरदारनि खे ॾिसो, पढ़ियल लिखियल नौजवान बि आहिनि, उहा चाहिनि था उनजी क़ौम अॻिते अचे। इवन के मां बि पाण ख़ुदि साईं सरदार जो पुटु आहियां, त मुंहिंजो बि किरदारु ॾिसो, मां बि इहो ई कोशिशि करां थो पंहिंजे क़ौम ॾे, बाक़ी तबलीग कंदो त बाबा पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पर उन्हनि जे बि वरी चवंदो सियासतदाननि जी क़ौम में नथा थी सघनि न। बसि मां उहो ई चवंदो पंजे आंगुर बराबरि न आहिनि, पंजे आंगुर बराबरि न आहिनि, ऐं आहे वरी कमी आहे सियासतदाननि जी, सरदारनि जी बि मां वरी चवंदो, छो जो साईं अहिड़ा इलाइक़ा आहिनि, यकीन कयो, जिते स्कूल न आहिनि, जिते स्कूल न हूंदो, उन बजाए उन मासूमनि जे हथनि में कलम जे बजाए हथियार हूंदो त उहो छा करनि साईं, जॾहिं स्कूल न हूंदो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हथियार खणंदो। उनजो इहो ई आहे त असां चऊं था सियासतदान खे बाबा जिथे झेड़ा आहिनि कोशिशि कनि उते एजुकेशन ॾियनि। अच्छा, तव्हां हाणे इहो ॿुधायो जिते जीअं तव्हां ॿुधायो त गड़ी खेरे वारे एरिया में असांजे जेकाबाद ज़िले में 30 खां मथे तकरा हलंदड़ आहिनि, तव्हां इन्हनि खे रुकाइण लाइ हाणे छा सोचियो आहे, त कहिड़ा क़दम खणंदव, तव्हांखे उमेदु आहे त तव्हांजी इन स्ट्रगल सां उहो रुकिजी सघंदो? साईं, मां हिकु आहियां, पर अलाह वरी अलाह हीला वसीला कंदो आहे। मां चवां थो सभिनी इलाइक़े जे मोतबर ऐं मौजूदनि खे मां दरख़्वास्त कंदुमि, जॾहिं बि किथे बि मेड़ हुजे, कहिड़ो बि क़ाफ़िलो हुजे, मां हर वक़्तु तयारु आहियां हर कंहिंजे लाइ। मां ख़र्चो बि मां कंदुमि, जेतिरो मेड़ जो ख़र्चो हुजे वग़ैरह उहो सिस्टम बि मां भरण जे लाइ तयारु आहियां, पेट्रोल जो ख़र्चो हुजे, डीज़ल उहो भरंदुमि, पर कोशिशि आहे ऐं वॾो असरु थींदो। मां नथो सम्झां त के अहिड़ो अंत साईं, तव्हां ॾिसो हिन जो एंड छा आहे, जहिड़ो साईं जेतिरो बि थिए, चाहे 10 खून थियनि या 20 खून थियनि, हिन जो एंड छा आहे, वरी बि ख़ैरु न, इहो मिसाल आहे वरी बि ख़ैरु थींदो, त उन्हनि जो पोइ अनाज जो मसइलो थींदो आहे। हिकिड़ो साईं इन जे करे बि ख़ैरु नथा थियनि, काउंटिंग जो इशू थिए थो, यार हुन धुर जा 2 माण्हू मुआ आहिनि, असांजो ऐं 5 मुआ आहिनि, अना थी त उहो काउंटिंग असां पूरो करूं, तॾहिं इहा झेड़ा नथा रुकजनि। इहो बि हिकिड़ो वॾो कारण आहे। त वरी बि मां चवंदो साईं, सरदार इलाइक़े जा मोतबर सैयद आहिनि, अहलबैत, उहा कोशिशि करनि क़ुर ॾियणु, उन्हनि ॾे मोकिलनि, त मां सम्झां थो वधि में वॾो फ़र्क़ु अची सघे थो। असां पोयनि सालनि में इहो ॾिठो आहे त कुझु वक़्तु अॻु मतिलबु काफ़ी साल पहिरियां मतिलबु अदालत तरफ़ां जिरगनि ते पाबंदी लॻाई हुई, पर असां ॾिठो आहे पासे पर्दा या ऑफ द रिकॉर्ड इंतिज़ामिया पाण धुरनि खे इन ॻाल्हि ते मजबूर कंदी आहे, तव्हां पाण में वेही करे सरदारनि वटि या चङनि मुड़ुसनि वटि वेही करे पंहिंजो हल ॻोल्हण जी कोशिशि कयो, या इहे जेको तव्हां झेड़ा हलनि था उन्हनि खे ख़तमु करायो। तव्हां सम्झो था त जेके जिरगनि जे ज़रिए इन्हनि खे ख़तमु कराए सघिजे थो, या इहो बहितरीनु हल आहे जिरगा इन? साईं, मां ज़ाती ॾिसां थो ईज़ी अप्रोच आहे माण्हू खे, मतिलबु सरदार मां चवंदो पहिरियों कानून अगरि थी वञे त अञा बेस्ट आहे, अगरि न आहिनि माण्हू वकीलनि जा ख़र्च नथा अफोर्ड करे सघनि साईं, छो जो झेड़ा करे करे उहे वीचारा तबाह थी वञनि था, उन्हनि खे आहे न, पोइ सरदारनि उन्हनि जे भिक में ईज़ी अप्रोच जे करे अचनि था ऐं वाक़ई मसइला हल बि थियनि, हिन में कोई शक न आहे। 80 खून बि अहिड़ा आहिनि उन्हनि जा ख़ैर थी विया आहिनि, उहे माशाल्लाह अॼु उहा धुरियूं खीर खंडरनि,
त मां सम्झां थो इहो मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो सुठो शइ आहे अगरि पंहिंजे सरदार ऐं हक़ जा फ़ैसिला करनि था उन्हनि खे हक़ मिले थो जेके मुतासिर आहिनि इन खां वधीक शइ मां सम्झां थो कोई न हूंदो। अच्छा, हिन में ॿियो कारण हिकिड़ो इहो बि नज़र अचे थो त जिथे सज़ा जो ख़ौफ़ हूंदो आहे उते उहा शइ न आहे थींदी। मतिलबु जेकॾहिं कोई माण्हू चोरी करे थो सऊदी अरब में उते ख़ौफ़ आहे त असां चोरी कंदासीं पकड़िया वियासीं सख़्तु सज़ा मिलंदी। हिते बि जेकॾहिं क़तल करणु हिकिड़ो माना हिकु इंसान जो क़तल पूरी इंसानियत जो क़तल आहे, जेकॾहिं क़तल जी सज़ा जो ख़ौफ़ हुजे त मां सम्झां थो इन्हनि में काफ़ी घटिताई अची सघे। साईं मां उहो ई चवां थो लेक ऑफ एजुकेशन कहिड़ी तालीम हिकिड़ी दीन जी तालीम जी कमी आहे ऐं उहो त हाणे दीन में ॾिसो दीन जॾहिं असांखे ॿुधाए थी बाबा हिन जो हिकिड़ो इंसान खे मारो था त इंसान खे ख़बर बि आहे पोइ बि उहो शइ करे थो। सऊदी अरब में बि तव्हां ॾिसो हुनखे ख़बर आहे मुंहिंजो हथ कपजी वेंदा पोइ बि चोरी त थियनि था साईं। मतिलबु घटि उहो थोरो ख़ौफ़ उते उहा घटि। मां उहो ई चवंदुमि कानून हर शइ करे सघे थो अगरि एस पी साहिबु सचाई करे मां इनशाला अगरि पंहिंजे सचे नियत सां कमु करे बिल्कुलु ख़ैरु थी सघनि था साईं। वॾी महिरबानी मीर ज़ुबैर ख़ान जखानी। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कईसीं त जेके क़बाइली जहिड़ा आहिनि उन्हनि खे कीअं ख़तमु कराए सघिजे थो। असांखे अॻिले प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहिगुरु।